सांगड़ में गुजरल डी चिल्ड्रन पार्क में हथ आयल 30 साल नौजवान आरिफ चन्ना जो लाश हथ आयो, जंहिंजो कातिल संदसी सगो भा आसिफ चन्ना ऐं दोस्त महमूद निकिता आहिनि, जिन्हनि आरिफ चन्ना खे 5 ॾींहं अॻु घुटो ॾेई क़तल कयो ऐं क़तल करण बाद फरार थी विया हुआ, जंहिंखे सांगड़ पुलिस ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार वटां क़तल थियल नौजवान जो मोटरसाइकिल पिणु हथ आयो आहे। गिरफ़्तार थियल ॿिन्ही जवाबदारनि सांगड़ पुलिस आॾो ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो आहे, जंहिं ते अॼु एएसपी सांगड़ हसन जावेद भट्टी ऐं एसएचओ जुमन खोसो पंहिंजे ई ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त गुजरल डी चिल्ड्रन पार्क में हथ आयल लाश जी सुञाणप सांगड़ वासी आरिफ चन्ना तौरु थियो आहे, जंहिंखे पंहिंजे ई सॻे भाउ ऐं दोस्त मिली करे नौजवान खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल करे लाश चिल्ड्रन पार्क जे झाड़ियुनि पोयां फिटो कयो हो ऐं फिटो करण बाद हू फरार थी विया हुआ। ॿिन्ही जवाबदारनि खे एसएचओ जुमन खोसो कार्रवाई करे नौजवान आरिफ चन्ना जे कातिल संदसि भाउ दोस्त खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। जवाबदारनि पुलिस आॾो ॾोह जो एतिराफ़ कंदे ॿुधायो आहे त मां बिरिया सिटी में रहंदो हुयुसि, बाबा मूंखे ख़र्च कोन ॾींदो हो, रुगो मुंहिंजी ॿी माउ खे ख़र्च ॾींदो हो। तंहिं इन्हनि पंहिंजे दोस्त सां गॾिजी पंहिंजे भाउ खे क़तल कयो आहे। पंहिंजे सॻे भाउ खे क़तल कंदड़ जवाबदार बिरिया सिटी में रहंदो हो, जे पंहिंजे नंढे भाउ खे शहर जे घुमण जे बहाने घुराए घुटा ॾेई क़तल कयो आहे। वो एक टेप जो होती है कार्टन के ऊपर लगाने वाली, वो बेसिकली उससे उसका गला दबा प्लास्टिक की, और वो इतनी ज्यादा उसके अंदर कई भी थी, क्योंकि जैसे आप होता है लाश की बहुत बुरी हालत थी, उस पर खड़े होना भी मुश्किल था। तो ये चीज़ पोस्टमार्टम में सामने आई, जब डॉक्टर साहब ने उसका मुआयना किया तो वो टेप उसके अंदर जो है घुसी हुई थी बेसिकली। तो वो डिटेल जब पोस्टमार्टम किया गया तो उसमें ये चीज़ सामने आई और हमें क्लैरिफाई हुआ, क्योंकि इनिशियली ये भी लग रहा था, जैसे आपको पता है कि वक्तन फ़वक्तन हिरवेंची जो होते हैं उनकी डेथ्स हो जाती हैं, तो एक एंगल ये भी था कि हो सकता है ये कोई नशई या इस तरह का ड्रग यूज़र हो जो अपनी मौत खुद मारा गया। लेकिन जब वो पोस्टमार्टम में बात सामने आई तो ये बात क्लियर हो गई और ये हमारे लिए एंगल भी और क्लियर हो गया कि भाई ये इसको जान से मारा गया है, तो इस तरफ देखने की ज़रूरत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।